असांजे माशरे में जेके वीचारा परावन हथियारनि जे फोटू कढ फेसबुक ते रखनि ॿियनि खे फीलिंग छा महसूस कराईंदा त मां हिकु वॾो दिलेर आहियां मूंसां सोचे सम्झी ॻाल्हाए जाए। ख़ुदा जो कसम ग़लति ॻाल्हि नथो कयां, मां हिकु वॾो बहादुर आहियां। मुंहिंजे लाइ कदम जा उंगली खणे त सोच जाए। पर मुंहिंजो बि लफ़्ज़ यादि रखिजो, जेकॾहिं बहादुर हुजे हा त हथियारनि सां फोटो कढी फेसबुक ते छो शेयर करे हा? बहादुर हुजे हा त हथियारनि सां फोटो कढी फेसबुक ते छो शेयर करे हा? इहो बहादुर जो कमु न हूंदो आहे, इहो बुज़दिल इंसान, किरियल इंसान जो कमु हूंदो आहे। पोइ जेकॾहिं इहे ॿ ॻाल्हियूं तो में आहिनि त पोइ मञ, पंहिंजी दिलि ते हथु रखी मञ। छो नंबर 1 ते जॾहिं हज़रत अली करमुल्लाह साईं जन घर खां ॿाहिरि निकिरंदा त साईं जन जे पासे खॿे पासे खां तलवार हूंदी। साईं जन जे जिस्म मुबारक ते सॼी चादर वेड़ियल हूंदी। साईं जन बि पंहिंजे हथियार खे पर्दो ॾिनो। साईं जन बि दुश्मन सां मिलनि, पाड़ेसरी सां मिलनि, ओसे पासे वारनि सां मिलनि, पर कंहिंखे महसूसु न करायो त मूंखे हथियार आहे। यादि रखजांइ, जे हथियार सां तूं फेसबुक ते फोटू कढी माण्हुनि खे फीलिंग छा महसूसु कराईंदो आहे त मां हिकु वॾो दिलेर आहियां। न, इहा दिलेरी न आहे, इहा बुज़दिली आहे। बुज़दिली आहे त तॾहिं पंहिंजी औकात खे ज़ाहिर कई न। मदीने वारे साईं जो कसम, मां ग़लति ॻाल्हि न कंदो आहियां, जेको कंदो आहियां हक़ ऐं सच जो कंदो आहियां। छो? हक़ ऐं सच वारे ते हर कंहिंजी रत उभरंदी आहे, सड़ंदी आहे। मुंहिंजे मौला हज़रत अली करमुल्लाह वजह जन बि, साईं जन बि हक़ ऐं सच ते पंहिंजे बचन खे शहीद कराइण जो हुकुम ॾिनो। साईं जन पाण हक़ ऐं सच रब जी नमाज़ में शहीद थी विया। अॼु हक़ सच उन्हनि जे दौर खां वठी माण्हुनि जे अंदर में ज़हर थो लॻे, ज़हर। मुंहिंजे चवण जो मक़सदु छा आहे त पंहिंजे नए नस्ल खे सुठे माशरे में हलायो, सुठियुनि ॻाल्हियुनि में हलायो। इहे फीलिंगियूं, इहे फेसबुक ते परावन हथियारनि सां फोटू कढी शेयर करण सां नए नस्ल खे ख़राबु न कयो। नए नस्ल खे कलम खणाइण जो सोचो, सिधी राह ॾेखारियो। तव्हां त न करे सघियो, तव्हां त न पढ़ी सघियो, पर अचण वारे नए नस्ल जो त क़दुरु कयो। मदीने वारे साईं जी मेहर अथव। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।